खबरुनि अपडेट सिलसिले के अॻिते वधाईंदे सोभो तेरो मां अव्हांखे ख़बर ॾींदा हलूं। क्राइम रिपोर्टर माशूक अली मंगणे जो रिपोर्ट मुताबिक़ हिंगोर जा सियाल माइनर जी खाटी न थियण ऐं पुछड़ीअ में पाणीअ जी शदीद खोज ख़िलाफ़ आबादगारनि ऐं हारियुनि जो एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो बुख हड़ताली कैंप क़ाइमु करे मुतालबनि जी मनता लाइ एहतजाज जारी रखण जो ऐलान कियो वियो। सियाल माइनर जी 3 सालनि खां खाटी न थियण ऐं पुछड़ीअ में पाणीअ जी खोज ख़िलाफ़ आबादगारनि ऐं हारियुनि कामरेड लोंगो खान हत्तार मुनीर अहमद सहतो जी अॻवानीअ में मुज़ाहिरो करे धरणो हयो वियो। मुतालबनि जी मनता लाइ एहतजाजी बुख हड़ताली कैंप क़ाइमु कई वई। एहतजाज कंदड़ आबादगार अॻवाननि चयो त सियाल माइनर जी खाटी 3 सालनि खां न थियण सबबि शाख मुकमल तौरु पूरजी वई आहे, जंहिंजे करे पुछड़ीअ ताईं पाणी नथो पहुचे। उन करे पोखियल फसल सड़ी सुकी तबाह थी रहिया आहिनि। उन्हनि चयो त असांजो ही एहतजाज मुतालबनि जी मनता ताईं जारी रहंदो। जनवरी महीनो ईंदो आहे, सफ़ाई जो महीनो आहे, पर हर बार शाकुल की खाटी एजुकेशन खे खणणी आहे, पर हिन साल ते कंहिं बि शागिर्द अञा ताईं खाटी न कई। असांजो मौक़ो बि आहे कि साल में जी खाटी साल में सॼी पूरी थी वई आहे। जेसि ताईं खाटी न थींदी तेसि ताईं बिल्कुलु पिछड़े पल न पहुचंदो। असांजो चवणी आहे जीअं खाटी कराई ऐं असांजी बेटी ख़तमु कई वञे। जॾहिं खाटी कराई वई त असांजो इंतज़ार जारी रहंदो जेसि ताईं मरण घड़ी ताईं जारी रखंदासीं। हाणे शाखुनि जी न खाटी थियण सबबि जेको आहे सो फसल सुकी सड़ी रहियो आहे। असां आला अमलदारनि खे इहा ई अपील था कयूं, आबाशी वज़ीर खे, वज़ीर आला सिंध, वज़ीर आला पाकिस्तान, वज़ीर आज़म पाकिस्तान खे, जोड़ीशरी खे ख़ुदारा जेको आहे सो हैरपुर ज़िले जे तालुके सूबे ज़िले ते कुझु ध्यानु ॾिनो वञे ऐं जेके बि इहे भल सफ़ाई न थी आहे शाखुनि जी उहा कराई वञे ऐं सियाल माइनर मुकमिल तौरु जेको आहे सो सुकी फसल सुकी सड़ी रहियो आहे। उन्हनि बिल्कुलु पाणी कोन्हे। हर साल उनजी जेसि ताईं खाटी न थींदी आहे, छो जो हुनजो मोह जेको आहे सो उहो